ख़बरदार थियो, पंहिंजा नंढा बच्चा संभालियो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं तव्हांजे घर जो नंढो मासूम बचिड़ो कंहिं वहशी दरिंदनि जो शिकारी थिए, या अगवा थिए, या कंहिं ज़ालिम जे हथों मारिजी वञे, त पोइ बाद में तव्हांजे अंदर मां छा गुज़रंदी? तव्हांखे ख़बर आहे, सॼी राति बल्कि तव्हां सभु घर जा भाती ईअं तव्हांजे मथां वक़्तु गुज़रंदा ॼण तव्हां मोल आहियो, हूंदो ज़िंदा पर का ॻाल्हि सम्झ में न ईंदी। रुगो तकलीफ़ ऐं अज़ियत, बेचैनी, बेक़रारी, अंदर में जज़्बा। हिन खां बहितर आहे त नंढड़ा मासूम स्कूल बि छॾियो था त उन्हनि खे हथ हथ सां ॾेई छॾे अचो। वरी मास्तरनि खे बि ख़बरदार करे चयो त बाबा जेसि ताईं मां न चाहे हिन बेंच खां न उथे। वरी तव्हां स्कूल में पंहिंजो हथ हथ सां मिलाए नंढड़ा मासूम घर ॾियारे। बचड़नि खे नज़रअंदाज़ न कयो। बहरहाल मुंहिंजो पैगाम अथव, छो जॾहिं बचड़ा माउ पीउ खां जुदा थींदा आहिनि न, उन हिकिड़े बचड़े जे करे सॼो घर तबाह ऐं बर्बादु हूंदो। पर शायदि तव्हांखे त वक़्ती तौरु सुकून मिली वेंदो, पर बचड़े जी अबे अम्मा खे सुकून न मिलंदो। इन खां बहितर आहे त सोचे सम्झी क़दम खणो। घणो घर जी औरतुनि में आदत हूंदी आहे, नंढनि ॿारनि खे चवंदी वञे हे शइ वठी आ, वञे हे शइ वठी आ, वञे हे शइ वठी आ। ॿारनि खे नज़रअंदाज़ करण खां बहितर आहे मर्द हज़रात वीचारा सॼो ॾींहुं पंहिंजे मसरूफ़ियात में हूंदा आहिनि, घर जे बचनि जी रोज़ी जे लाइ। को मज़दूर आहे त को वीचारो नौकिरी वारो, त को दुकानदार आहे, त को बाज़ार में रेड़ियूं थो हलाए। उहे वीचारा छा कनि? उहे त बचनि जी रोज़ी जे ख़ातिर मन पिया तकलीफ़ुनि में, उसन में पिया गर्मियुनि में लोड़ींदा। बहरहाल घर जी औरतुनि जी हिकिड़ी आदत हूंदी आहे, नंढनि ॿारनि खे का न का शइ चवंदी वञे हे त वठी आ, वञे हे त वठी आ, वञे हे त वठी आ। बहरहाल अॼु मुंहिंजो लफ़्ज़ यादि रखिजो, थोरी पंहिंजी अखियूं खोलिजो। तव्हांजे पाड़े मां को अजनबी बि गुज़रे, जेकॾहिं उन जे हथ में बाशको हुजे या अहिड़ो को ईअं ॻंढ नमूने सामान हुजे, त उन अजनबी खे बि चयो खोले ॾेखार। तव्हां ॿियनि जे बचनि जे अगरि भलाई कंदो न त तव्हांजे बचनि सां भलाई थींदी। अॼु तव्हांजे साम्हूं बि अलाए केतिरा अॻुवा थी, के ॻंढनि में खणी ईंदा आहिनि, त के बाशकनि में खणी ईंदा आहिनि, त के कुल्फ़ी जी रेड़ी में खणी ईंदा आहिनि, त के क़िस्म क़िस्म जे डालनि में खणी ईंदा आहिनि। तव्हां अणॾिठो था कयो। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त नंढा मासूम अगरि दुकान ते मोकिलियो था कंहिं बि शइ जे लाइ, मर्द आहे त मर्द खे चओ, जो मर्द न आहे त औरत खे थियणु घुरिजे बुरको पाए उन नंढे मासूम सां गॾु वञी वठी मोटीजे। बाक़ी ईअं अणॾिठो न कयो, बचन खे नज़रअंदाज़ न कयो। जॾहिं तव्हांखे इहा ख़बर पई त तव्हांजो बचो घर में न आहे, त तव्हांजे अंदर मां हीअं न को ईअं रगुन खे, ईअं बहरहाल तव्हांखे रगुन खे छिकण जी बि ईज़ा जी बि ख़बर न आहे, शायदि उहा ईज़ा तव्हांखे विझो साम्हूं त मां तव्हांजी रगूं छिकिया न तव्हांखे ख़बर पए। बहरहाल सिंधी ॿोली में ईअं सम्झ, तव्हांजे गर्दन ते छुरी हलाए, इहे जेके अंदरि रगूं अथनि इन रगुन खे इहे सट ॾिया न, उनजो ईज़ा केतिरो हूंदो। हा, माउ पीउ खे एतिरी तकलीफ़ थींदी आहे, रब जी इज़त जो कसम। जे माउ पीउ जो बचो विछड़ी वेंदो आहे न, या कंहिं दरिंदनि जे हथों, या कंहिं ज़ालिमनि जे हथों, या अॻवा खोरनि जे हथों, बहरहाल पोइ हुन जे माउ पीउ जे अंदर जे रब खे ख़बर आहे। पर मां त चवां थो तकलीफ़ एतिरी थींदी आहे, जेका अॻोणे ॻाल्हि कई मां न, छुरी गर्दन ते हलाए वरी उन मां रगूं ज़ार थियनि, उन रगुन खे ईअं सट ॾेई छिके, उनजो ईज़ा बि अञा घटि आहे। शायदि उन्हनि जे माउ पीउ खे एतिरी तकलीफ़ थींदी आहे। बहरहाल पंहिंजे बचड़नि खे नज़रअंदाज़ न कजो। मां अलाह जी इज़त जो वास्तो थो ॾियां, रब जी इज़त जो वास्तो थो ॾियां। चाहे तव्हांजे घर जो नंढो भाउ आहे, भेण आहे, भाउ जो पुटु आहे, भेण जो पुटु आहे, केर बि आहे, ॿार नंढनि मासूमनि खे अणॾिठो न कजो। हे जेके साल हलंदा न, इहे जेके साल शायदि इहे वॾा ख़तरनाक हलंदा, बल्कि मां अॻकटी नथो कयां, तव्हां ख़ुदि अखियुनि सां ॾिसिजो। नालो मुंहिंजो शेख ज़ुबैर। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।